मूं इहो सम्झो त हिते ॾाढो सुठे क़िस्म जो को प्रेज़ेंटेशन्स ऐं डायलॉग वग़ैरह जो को सिलसिलो हूंदो। एक्चुअली ASP जी मौजूदगीअ ते मूं ई साईं खे चयो त साहब जे प्रोग्राम में पुलिस खे घुरायो, साहब खे बदिराईंदो हुया। एक्चुअली पुलिस जो रोल अहिड़ो आहे जंहिंजे करे उन्हनि जी अॼु बि हुननि जो वॾो न आहे, बेसिकली पीका कानून मंज़ूर थियो आहे ऐं उहो हिननि जेका हाइब्रिड जेका जमहूरियत आहे, जमहूरियत जा दावेदार आहिनि, उन्हनि इहो मंज़ूर कयो आहे। ऐं उन्हनि इहो मंज़ूर उन दौर में कयो आहे जॾहिं सॼी दुनिया जेका आहे सा इज़हार जे आज़ादी ॾींहुं मल्हाए थी। अॼु को ॾींहुं जेको आहे थो वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे आहे, जेको यूनाइटेड नेशन पारां मंज़ूर थियल आहे, अक़वाम मुतहदा पारां मंज़ूर थियल आहे 93 में। पर बदकिस्मतीअ सां पीका कानून अहिड़े मुल्क में लागू थियो आहे जंहिंमें अॻु में ई सहाफ़ियुनि जूं हयातियूं ख़तरे में आहिनि ऐं इंटरनेशनल जेका तंज़ीम आहे उनजी रैंकिंग मूजिबि वर्स्ट तरीन जेके मुल्क उन्हनि में पहिरें नंबर ते एरिट्रिया आहे, सीरिया आहे, अफ़गानिस्तान आहे ऐं उन ई लिस्ट में शामिल आहे जंहिंमें पाकिस्तान जे अंदरि कमु कंदड़ सहाफ़ियुनि जे हयातीअ खे त ख़तरो आहे, पर उनजो गलो दॿाइण लाइ, हक़ सच जे लाइ गलो दॿाइण लाइ उन्हनि खे सरेआम सज़ाऊं बि ॾिनियूं वञनि थियूं। हीअ कानून मंज़ूर कया वञनि था। इहे कानून कारा कानून जेके ज़ियालत जी माशला में न हुआ, हीअ उहे कानून आहिनि। ऐं बदकिस्मतीअ सां असांजा चूंडियल नुमाइंदा वॾे वाक़ई चवनि था त जेको तव्हांजे ख़िलाफ़ ख़बर लॻाए उनखे ॿुधाए छॾियो त पीका कानून आहे, तव्हांजे मथां FIR थींदी। आउं सम्झां थी शर्मनाक ॻाल्हि आहे जो असां वेही करे सहाफ़ियुनि खे पीका कानून जा दड़का ॾियूं। वॾी ॻाल्हि इहा आहे त सहाफ़ी बि पीका कानून त आम माण्हुनि जे मथां FIR पिया था दर्ज कराइनि। अॼोको ज़मानो एॾो बदतरीन ज़मानो आहे। माज़ीअ में तव्हां ॾिसंदो इज़हार जी आज़ादी आहे, ठीकु आहे, तव्हांखे हुन सां इख़्तिलाफ़ आहे, इख़्तिलाफ़ रखणु सुठी ॻाल्हि आहे, इख़्तिलाफ़ रखणु जमहूरियत जो हुस्न आहे, पर इहो किथां जो कानून आहे त जेकॾहिं कंहिं भोतार, कंहिं जागीरदार, कंहिं सरमाएदार, कंहिं पैसा ॾेई करे MNA MPA थींदड़ जेके को माण्हू सच चए त उनखे शहीद रसूलुल्लाह कॾाणी या सरेआम तव्हां क़तल करे छॾियो ऐं पंहिंजा हथ साफ़ करे वञी असेंबली में बि वियो। किथां जो कानून आहे त तव्हां शहीद जान मोहम्मद महर जहिड़े सहाफ़ीअ खे सखर जे चौक ते क़तल करे छॾियो ऐं हुनजी क़त्ल जो को वाली वारिस न थिए ऐं हुन जा कातिल बि गिरफ़्तार न करियो। इहो किथां जो कानून आहे त कदमपुर जे शाहिद सूरे खे क़त्ल करे छॾियो, शिकारपुर जे अमीर बख्श द्रोही खे क़त्ल करे छॾियो, लाड़काणे जे मुनीर सांगी खे क़त्ल करे छॾियो ऐं पोइ हुनजे माइटनि खे बैठल लिख ॾेई त राजू में फ़ैसिला थी विया। शर्म अचणु घुरिजे उन्हनि माण्हुनि खे जेके अॼु चवनि था त असांजो पीका कानून आहे, पीका कानून आहे। उन्हनि खे यादि रखणु घुरिजे त उन्हनि जो तारीख़ में नालो बदतरीन हुकुमराननि में शुमार थींदो, जीअं अॼुकल्ह ज़ियालत जो नालो जेको आहे सो बदतरीन हुकुमराननि में आहे, परवेज़ मुशर्रफ जो नालो बदतरीन हुकुमराननि में आहे। इहो किथां जो कानून आहे त तव्हां कानून साज़ी सिर्फ़ु इन जे करे कयो त असां ते को तनक़ीद न करे, हितां खां पोइ डिक्लेयर करे छॾियो त यू आर किंगडम। जीअं सऊदीअ में बादशाह सलामत जे ख़िलाफ़ केर बि न ॻाल्हाईंदो, ज़बरदस्त आहे। बादशाह सलामत जीअं उनखे मर्ज़ी आहे, शींहं वांगुरु अंडा ॾिए बचा ॾिए, हुनजी मर्ज़ी आहे। पंहिंजी रैंकिंग त ॾिसो तव्हां, अॼु असां इसराइल खे छो था तनक़ीद जो निशानो बणायूं? इसराइल बस सहाफ़ी जेके आहिनि उहे शहीद कया आहिनि। असां इसराइल खे लानत कयूं था, पर जेके हिते वेठल माण्हू आहिनि उन्हनि खे कुझु नथा पुछूं। चवंदा न साईं हाणे पीका कानून ठही वियो आहे। ऐं छा जो पीका कानून ठही वियो आहे? पीका कानून सिर्फ़ु इन लाइ ठाहियो आहे त तव्हां जेको मुख़ालिफ़ आवाज़ आहे उहो दॿाइण जे लाइ ठाहियो आहे। मुख़ालिफ़ आवाज़ न हूंदो त तव्हांजो मुआशिरो मुनाफ़िक़नि, चमचागीरनि, ख़ुशामदीन जो हिकिड़ो ढेर थी वेंदो, जेके सॼो ॾींहुं मुंहिंजो भोतार भलो, तुंहिंजो भोतार भलो जी भेट वेठा कंदा। इहो न चवंदा त शहर में रोड रस्ता ठहिया न ठहिया, इहो न चवंदा त हिते गटर जूं लाइनूं ठहियूं न ठहियूं आहिनि। उन्हनि जे लाइ आज़ादु सहाफ़त घुरिजे ऐं आज़ादु सहाफ़त मुमकिन आहे। ईअं न आहे त ख़तमु थी वई आहे। अॼु बि आज़ादु सहाफ़त थिए पई, दुनिया में जिन मुल्कनि में थिए थी उन में टॉप रैंकिंग में तव्हांजे नॉर्वे अचे थो, डेनमार्क अचे थो, आयरलैंड अचे थो। इहे सभु उहे मुल्क आहिनि जिन इंसानी वक़ार खे, जिन इंसानी वक़ार आहे, इंसान जो क़दुरु आहे। असां वांगुरु न आहे ढोर ढगे वांगुरु तव्हां माण्हू खे क़त्ल करे छॾियो, सहाफ़ी खे क़त्ल करे छॾियो ऐं केर बि तव्हां खां पुछी बि न सघे।
उन्होंने पंहिंजो वक़ार बुलंद रखियो आहे, उनजे करे हुननि जो मुआशिरो बि बुलंद आहे, हुननि जूं इंसानी जेके अज़मतूं आहिनि उहे बि बुलंद आहिनि। असांजे माण्हुनि वटि हीअ त हाणे जी जमहूरियत जी ॻाल्हि था कनि न। मां तव्हांखे रोमन एम्पायर जी ॻाल्हि थो ॿुधायां त जॾहिं पुराणे ज़माननि में रोमन एम्पायर हूंदी 59 BCE में, हुन में बि जुलियस सीज़र जहिड़ा माण्हू हूंदा जेके उन ज़माने में रोज़ाना जी बुनियाद ते हिकिड़ी पब्लिक अख़बार कढंदा हुआ, डेली गज़ेट, उहे माण्हू हूंदा। जॉन कार्लोस हूंदो, जर्मन जेको पब्लिशर आहे, 1605 में उहो अख़बार कढंदो। दुनिया में सॼीअ में केतिरियूं अख़बारूं जेके पुराणे ज़माने जूं आहिनि उहे अॼु बि अञा ताईं बि हलनि थियूं। जीअं इटलीअ में आहे गज़ेटिया डी मंत्रा, इटलीअ जी आहे, उहा 1664 में फाउंडेड, 1664 में हुनजो बुनियाद पियो ऐं उहा अॼु ॾींहं ताईं हले थी। ईअं ई ऑब्ज़र्वर आहे यूनाइटेड किंगडम जी, जंहिंजो बुनियाद 1791 में पियो, अॼु ॾींहं ताईं उहो ऑब्ज़र्वर तमामु मशहूरु अख़बार। उन माण्हूअ खे आहे जेको हिन मुआशिरे मथां ज़ुल्म जबर कंदड़ या त पाण आहे या हुनजो ख़ुशामदी आहे या हुनजो चमचो आहे। छो त हक़ सच जी ॻाल्हि कंदड़ माण्हू त सरेआम चवंदो त बाबा हीअ ॻाल्हि ग़लति आहे, असां ग़लति आहे, इनखे आउं सिधी ॻाल्हि आहे चवां थो ग़लति आहे। तव्हांजा केतिरा बि कानून हुजनि, तव्हांजी केतिरी बि मीडिया हुजे, सोशल मीडिया जूं टीवियूं हुजनि, आउं हिकिड़ो ताज़ो ई नंढिड़ो मिसाल थो ॿुधाए छॾियां। सभिनी माण्हुनि चयो त बाबा असां केनाल न खपाया आहिनि, कसम सां क़ुरान ते असां केनाल न खपाया आहिनि, पर सिंधी माण्हुनि जो अॼु बि मक़बूल जेको आहे सो नारो थी वियो ऐं उहो धरणो अहिड़ो लॻो जो तव्हांजे मुंहं ते चवान हो। सिंधी माण्हुनि पंहिंजो तारीख़ी दरिया वापसि कयो, जंहिं दरिया खे तव्हां खपाया आहियो। दरिया में तव्हां टके जी हिकिड़ी कुर्सीअ जे ख़ातिर, टके जी हिकिड़ी कुर्सी थींदी आहे, कुझु न थींदो आहे, ये कुर्सियूं अचणी वञणी शयूं आहिनि, दरिया खे किरी छॾियो। आम माण्हू, ॿाहिरि जे माण्हू, बचे, ॿार, नंढे, औरत, बुज़ुर्ग, सभिनी माण्हुनि हैरान थी चयो उड़ी रेस दरिया खपाए छॾियो। उन खां पोइ तारीख़ी तव्हांजे मथां शर्मसारी थी जो बबरले में वकीलनि अची धरणो वयो ऐं उहो धरणो एतिरो कामयाबु हुयो जो तव्हांखे इहे पंहिंजा आमराणा फ़ैसिला वापसि वठणा। इज़हार जे आज़ादी जी जुरत, तव्हां पंहिंजे इज़हार जी आज़ादी वकीलनि, सभिनी वकीलनि खे तव्हां पाबंद नथा करे सघो। अच्छा, सभिनी वकीलनि खे तव्हां जज बि नथा करे सघो, जज कंदव, नौकरियूं ॾींदव, चंद वकीलनि खे ॾींदव। पीका कानून जे ख़िलाफ़ वकील उथिया, साहब बि न उथिया। माना ज़मीर जो आवाज़ आहे जंहिं ते तव्हां केरु बि माण्हू इहो पाबंदी न आहे त उन लाइ सिर्फ़ु हारी उथे, छो त दरिया जो तालुक़ु हारीअ सां आहे, ज़मींदार सां आहे। सिंध जा टिंग वॾेरा ज़मींदार, जागीरदार, अबनि ॾाॾनि खां हज़ारे लखे एकड़नि जूं ज़मीनूं आबाद कंदड़, उहे पंहिंजो ज़मीर मारे चुप करे वेठा रहिया ऐं उहे कारे कोटारा वकील जेके हिकु वेसो बि ज़मीन न आहे, उहे ज़मीन जे आवाज़ ते उथिया ऐं केनाल बंदि कराए वठे। करे ताक़त तव्हां में आहे, ताक़त त उन में आहे जेको इज़हार जे आज़ादी में यकीन थो रखे ऐं पंहिंजो इज़हार करे थो, जुरत सां करे थो, बहादुरी सां करे थो, मुनाफ़क़त सां नथो करे। छो त जुरत ऐं बहादुरी वारा मुआशिरा ई इनकलाबी माण्हू पैदा कंदा आहिनि। बाक़ी मुनाफ़क़त ऐं ख़ुशामद वारा माण्हू, मुनाफ़क़त ऐं ख़ुशामद वारो समाज जेको आहे उहो मुनाफ़क़त ई सेखारींदो आहे। तंहिंजे करे मां सम्झां थो इज़हार जे आज़ादी जी इहा ई वाट आहे त जिते बि आहियो, जंहिं बि हाल में आहियो, सोशल मीडिया ते आहियो, ॿी मीडिया ते आहियो, पंहिंजे हक़ ऐं सच जी ताक़त सां गॾियल रहो। छो त हिन मुआशिरे खे तव्हां समूरनि हक़ ऐं सच जी राह ते हलंदड़ माण्हुनि जी ज़रूरत आहे। हू चवंदा आहिनि न, हिन जान जी कहिड़ी परवाह, ये जान तो आनी जानी है, शान सलामत रहे। तंहिंजे करे इंसान जो वक़ार ऐं शान सलामत रहे। बाक़ी इंसान जी जान आहे उहो केतिरो अॻिते रहे, इहा अची वञी शइ आहे। पंहिंजो वक़ार पंहिंजो बुलंद कयो, ईअं न थिए जो सुभाणे हिननि हुकुमराननि जी या ईंदड़ नस्ल उन्हनि जे क़ब्रुनि ते फिटकार करे त उहे माण्हू हिते दफ़न थियनि जिन दरिया जो सौदो कयो, जिन असांजी ज़मीनुनि जो सौदो कयो, जिन असांजे जबलनि जो सौदो कयो, जिन असांजे गंढुनि थोरनि जो नीलाम कयो, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ी कुर्सीअ ख़ातिर। तंहिंजे करे पंहिंजो पाण में, नौजवान में जुरत पैदा करियो। इहे कानून ईंदा रहंदा,
ज़्यादा के ज़माने में तमाम वॾा ये कानून हूंदा, हिन खां बि सख़्त कानून हूंदा हुआ। उनजे बावजूदि कोड़ा खाई बि माण्हू कोड़ा खाई कोड़नि जो तस्वर जो के नए नस्ल खे शायदि न सम्झ में बि न अचे। सरेआम सम्झो ईअं त स्टेडियम में टिकटिके ते चाढ़े हज़ारे लखे सवे माण्हू गॾु करे सभिनी खे ॿुधाईंदा त हे उहो गुनाहगार आहे जंहिं सच चयो आहे, अॼु उनखे 100 कोड़ा हणंदासीं ऐं सभु ॾिसो इबरत हासिल कयो। ऐं कुदरत जो करणो उहो थियो जेको सरेआम माण्हुनि खे कोड़ा हणंदो, उन माण्हू जो लाशी मिलंदो, उहो उॾामी वियो जहाज़ में। तंहिंजे करे जुरत पाण में पैदा करियो, ज़मीर सां गॾु ज़िंदा रहणु सिखो। बाक़ी मुनाफ़िकियूं, शांतियूं, चमचागिरियूं ये कंहिं बि माण्हू खे कंहिं साफ़ीअ खे कमु कोन पियो थिए। मां साफ़ियत ते नथो ॻाल्हायां छो त साफ़ियत सां ई वाबस्तु आहियां। असांजी साफ़त में तमामु एतिरा माण्हू अची विया आहिनि जिथे लाइ चवंदा आहिनि त कारियूं रीढूं ब्लैक शीप्स, सो कारियूं रीढूं एतिरियूं अची वियूं आहिनि जो ॻाल्हायूं था साफ़त ते त हू चवंदा मुंहिंजे भोतार खे छो था ॻाल्हायो। हाणे भोतारनि जे ख़राब हुआ है लफ्ज़ पर भोतारन पंहिंजे पर में सोशल मीडिया टीमूं ठाहे छॾियूं आहिनि, पर सोशल मीडिया टीम हमेशह हक़ ऐं सच चवंदड़ माण्हू खे पसीराई ॾींदी आहे। तव्हां इन ई धरणे में ॾिठो हूंदो हिकिड़े जिस्म फ़रोश लख रुपया ॾिनो हुयो त मुंहिंजे पारां इन्हनि माण्हुनि खे पाणी पीआरियो या बिरयानी खारायो। मां सम्झां थो उहो जिस्म फ़रोश माण्हू जेको आहे सो ज़मीर फ़रोशनि खां वधीक अहम आहे।